हूअं त खाधो पीतो इंसान जी सिहत जे लाइ ई हूंदो आहे। खाइण ऐं पीअण जूं सभु शयूं इंसान जे जियापे जो सबबु हुजनि थियूं। खाइण जी शइ हुजे या पीअण जी, उहा सिहत लाइ फ़ाइदेमंद ज़रूर हूंदी आहे। खाइण पीअण जी केतिरनि शयुनि में ॿियनि जी भेट में सिहत जा अनेक फ़ाइदा बि हूंदा आहिनि, जॾहिं त कुझु शयूं वरी सिहत में बिगाड़ जो सबबु पिणु बणबियूं आहिनि। पर छा तव्हां ॼाणियो था त सिहत लाइ वॾे फ़ाइदनि वारियूं कुझु शयूं जिन खे असां शौक़ सां खाईंदा बि आहियूं, मौतमार नुक़साननि वारियूं पिणु आहिनि। अॼु असां उन्हनि 5 शयुनि बाबति ॿुधाईंदासीं जेके सिहत जे फ़ाइदनि समेत मौतमार नुक़साननि वारियूं बि आहिनि। सब्ज़ चांहि या ग्रीन टी जे बारे में त तव्हां सभिनी ॿुधो हूंदो। एंटीऑक्सीडेंट जे जजे मिक़दार जे करे उनखे पीअण वारी शयुनि में बहितरीन सम्झियो वेंदो आहे। इहा न रुॻो कैंसर जे ख़तरनि खे घटाईंदी आहे, पर दिलि जी बीमारियुनि खां बि बचाए थी। इन खां सवाइ इहा दिमाग़ जी सिहत लाइ पिणु फ़ाइदेमंद हूंदी आहे, पर कैफ़ीन हुजण जे करे इन जो घणो इस्तेमालु तव्हां लाइ नुक़सानकार बि साबित थी सघे थो। इहा सीने में सूर ऐं साड़ीअ जो सबबु बणजण सां गॾु लगातार मथे जे सूर जो सबबु पिणु बणबी आहे। माहिरनि जो चवणु आहे त हिक ॾींहं में 5 कोप ग्रीन टी सिहत लाइ सुठी साबित थिए थी, जॾहिं त इन खां वधीक इन जो इस्तेमालु ख़तरनाक हूंदो आहे। दालचीनी खाधनि में ख़ुशबू समेत सिहत जे तमामु बहितरीन फ़ाइदनि वारी जड़ी बूटी आहे। इन में दिलि जी बीमारियुनि समेत जिस्म जी सोज ऐं ब्लड प्रेशर खे ज़ाब्ते में रखण जूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। इन जा फ़ाइदा पंहिंजी जाइ ते, पर इन जो घणो इस्तेमालु माण्हूअ लाइ ज़हर बि बणिजी वेंदो आहे। इन में क्यूमारिन नाले जुज़ बि मौजूदु हूंदो आहे, जेको जिगर खे तबाह करे सघे थो। ख़ासि करे जिगर जे मसइलनि जो शिकार माण्हुनि लाइ दालचीनीअ जो इस्तेमालु इंतिहाई नुक़सानकार हूंदो आहे। जायफल हिकु अहिड़ो अनोखे ज़ाइके वारो मसालो आहे जंहिंखे खाधनि समेत केक जी तयारीअ लाइ बि इस्तेमालु कयो वञे थो, पर रुॻो ज़ाइके जी हद ताईं थोरे मिक़दार में इन जो इस्तेमालु ई सिहत लाइ फ़ाइदेमंद आहे, जॾहिं त घणे मिक़दार में इन जो इस्तेमालु मिरिस्ट्रेसन नाले ज़हर बणिजी सघे थो, जंहिंजे करे तव्हां खे दिलि जा मसइला, उल्टी, मथे खे चकर अचण ऐं सूर जी शिकायत थी सघे थी। अहिड़ी रीति काफ़ी पिणु पीअण जी फ़ाइदेमंद शयुनि में शुमार थींदी आहे। उन में एंटीऑक्सीडेंट खां सवाइ सिहत लाइ फ़ाइदेमंद ॿिया पिणु जुज़ मौजूदु आहिनि। काफ़ी पीअण सां जिगर ऐं शुगर जे ख़तरनि में घटिताई ईंदी आहे, पर जीअं त काफ़ी में बि कैफ़ीन जो मिक़दार हूंदो आहे, इन लाइ उन जो घणो इस्तेमालु एसाबी निज़ाम खे तबाह करे सघे थो, जंहिंजे करे बेख़्वाबी, घबराहट, चिड़चिड़ाइप, पेट में सूर ऐं दिलि जे धड़के में बेतरतीबी थी वेंदी आहे। इन करे काफ़ी बि हद अंदरि ई पीअणु घुरिजे। ॿियनि खाधनि समेत जेरा बि असां वटि मुख़्तलिफ़ तरीक़नि ऐं वॾे शौक़ सां इस्तेमालु कया वेंदा आहिनि, जंहिंजो इस्तेमालु सिहत जे वॾनि फ़ाइदनि वारो बि हूंदो आहे, छो त जेरनि में आयरन, विटामिन B12, विटामिन A ऐं कापर जो झझो मिक़दार हुजे थो, पर घणे मिक़दार में जेरा खाइण बि सिहत लाइ नुक़सानकार साबित थींदा आहिनि। जेरनि में विटामिन जी मौजूदगी चर्बी ॻाइण जो सबबु हूंदी आहे, पर घणे मिक़दार में उन जो हुजणु हिकु अहिड़े ज़हर जो सबबु बणिबो आहे जेको अखियुनि जी रोशनी, हॾनि में सूर ऐं हॾनि जे टुटण जा ख़तरा वधाए छॾींदो आहे। इन लाइ ॼाणायल शयुनि जो घणो इस्तेमालु करण बदिरां उन्हनि खे मख़सूस मिक़दार में ई इस्तेमालु करणु घुरिजे।